अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त असां गॾु सिंध जो लेजेंड ऐं तमामु असांजो सुपर स्टार लाला सिकंदर गॾु आहे ऐं असीं हींअर हिन मथे जबल ते अक्सर खीरथर जबल दोस्तनि ॿुधो हूंदो ऐं खीरथर जबल ते रवां आहियूं गाॾी में। लाला असां सां गॾु आहे ऐं असां सां गॾु असांजो शहदादपुर सीनियर आर्टिस्ट असलम मीरानी साहब बि असां सां गॾु आहे। दोस्तों तव्हां हीअ ॾिसी सघो था जबल जा पस मंज़र। गाड़ी असांजी रवां आहे सफ़र ते। दोस्तों हा परियां बलोचिस्तान आहे पर हीअ असांजी सिंध जी पट्टी आहे खीरथर जबल जी। लाला तव्हां असांजा पहिरियों दफ़ो हिन पासे आया हा पहिरियों दफ़ो न आयो सचु घटि में घटि 30-40 साल थिया आहिनि जॾहिं वॾी बरसाति पई। जी जी बिल्कुलु हाणे आया आहियूं तमामु ख़ुशी थिए थी। इंशाल्लाह हीअ जेको आहे त फिल्म तमामु सुठी आहे। फिल्म सुठी उहा में लोकेशन हुजे तकलीफ़ आहे पर इंशाल्लाह जेको आहे त हीअ फिल्म इंशाल्लाह हिन जी फिल्म आहे ऐं माण्हुनि खे वणंदी ऐं बस आहे दोस्तनि खे जे हेॾी लोकेशन कशाला करे हलिया दुआ कयो इंशाल्लाह कामयाबी थिए। आमीन आमीन। दोस्तों जीअं त हीअ फिल्म असांजी ईद जी फिल्म आहे ऐं इंशाल्लाह तव्हांखे कंहिं चैनल ते नज़र ईंदी। हिन फिल्म जो डायरेक्टर आहे असांजो दोस्त आहे अली रज़ा चाडियो ऐं कास्ट में असांजी सिंध जा तमामु सुठा सितारा आहिनि। लाला सिकंदर त तव्हांजे साम्हूं आहे, साईं असलम मीरानी साहब आहे ऐं काफ़ी असांजा सिंध जा वॾा नाला हिन फिल्म में शामिलु आहिनि। इंशाल्लाह तव्हांखे वधी अपडेट ॾींदा रहंदासीं। हींअर असांजो जबलनि जो सफ़र जारी आहे। दोस्तों हींअर असां हीअ रिढनि सां जो सीन हुयो हिकिड़ो जेको कयोसीं ऐं रिढूं ॾिसो था बेशुमार रिढूं नंढा जेके हुते माल चाढ़नि था। इहे दोस्त सभु बीठा आहिनि, इहे सभु बीठा आहिनि दोस्त असां सां गॾु। इहे पस मंज़र में जबल बि ॾिसो था ऐं हीअ बेशुमार रिढूं हेॾा इहे बहिराड़ी जा ॻोठ। इहे असांजो दोस्त उबैदुल्ला खे हथियार खयों अथई, ॾाढो तारीख़ी हथियार खयों अथई। ऐं सीन त उबैदुल्ला जो। उबैदुल्ला अचो उबैदुल्ला। भलो सीन के इंडिया वारो किरदार है बाकायदा हा न जी जी अलाए मता सॼो उबैदुल्ला किरदार भला हूंदई। जी जी दोस्तों ॾिसो था इंडिया वारो साम्हूं असांजा अदाकार सभु बीठा आहिनि।